नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे जो ॻोठ हाजी वाहिद ॾिनो शोरो दे कलारकोट यूसी बेजोड़ा पुराणी कैंप PS 78 जे ॻोठण जो एहतजाज। ॻोठ वारनि जो चवण त असांजो ॻोठ क़दीमी ॻोठ जेको नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असांजे ॻोठ जे भरिसां 6 ॻोठ ॿिया आहिनि। हिते जी टोटल आबादी 1200 है। हिते पानी जी नेकाल न हुअण जे करे असांजा ॻोठ ॿुॾी विया आहिनि। ज़मीनूं बि पाणी हेठि अची वियूं। केतिरा ई ॻोठणा लॾ पलण करे हितां लॾी विया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त असांजी सार लधी वञे। मसलो ये है त ही यूनियन काउंसिल बिजोरा जो यूनियन काउंसिल बिजोरा में वाक़िअ ॻोठ हाजी वाहिद ॾिनो शोरो आहे, जंहिंमें ही हर साल जीअं हिन साल बि जेको सो त माण्हू परेशान आहिनि, इंतहाई परेशान आहिनि, बिलख़ुसूस आबादगार परेशान आहिनि। परेशानी जी वजह इहा ई आहे बाऊ पुरंदासी जेका सिम नाली आहे उनजी प्रॉपर तरीक़े सां खोटाई न थी आहे, जंहिंजे करे हर साल हिते ॿोॾि ईंदी आहे ऐं जंहिंजे नतीजे में हिते जा जेके आबादगार आहिनि उन्हनि जिन लखें रुपया इन्वेस्ट कया आहिनि उहे अॼु उन्हनि मौलाइनि जा हथ मथे ते आहिनि। इंतिज़ामिया बिल्कुलु ख़ामोश आहे। इंतिज़ामिया नाहल तरीक़े सां चुप करे वेठी आहे ऐं हिन जो केरु धणी साईं आहे कोन। असांजी ज़मीनूं ॿुॾनि थियूं, हुते नुक़सानु करोड़ रुपए असांजो नुक़सानु ईंदा। अॻियां बासर ज़मीनदार सिम नालो ॿधियो वेठा आहिनि, तला ठाहियो वेठा आहिनि। अच्छा, वो बारसा में ज़मींदार केरु आहिनि? सुमरा आहिनि, समा आहिनि, मेमण आहिनि, इलाही ज़मीनदार आहिनि, सईद आहिनि। मतिलबु को असांजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। नुमाइंदा खे वाउंट वठियो भॼो वञनि था। असीं ॿुढा पिया आहियूं, ग़रीब माण्हू। तव्हां केॾां विया आहियो? असीं वेंदा आहियूं ज़रदारी ऑफिस ते वेंदा आहियूं, हाउस ते। ॿुधे असांखे केरु कोन ग़रीब। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।